अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन मौलाना व मौला अत्थक़लैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम बारोचा व्याप घणा पर मुझो पुनो सिर सबिन सुभान अल्लाह बारोचा व्याप घणा पर मुझो पुनो सिर सबिन चांगे ते चढ़ी करे भूत कंदो बढ़ विलियन हाणे मथा माज़ूरिन होत धरींदो हथड़ा पर चंद्र चवाए सच जे मठियां मूर न भाए कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच जे मुंह में बरई मच तब मट न भाया महबूब जो सुभान अल्लाह शौक़ ऐं मोहब्बत सां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो अॼोकी हीअ महफ़िल मदीने वारे साईं जे मीलाद जी मजलिस आहे। शुक्र है अल्लाह जा जो को किथां आयो अज गॾिजी सॾिजी पंहिंजे नबीअ जो नातूं था पढ़ूं वक़्त आहिनि असांजा जो अल्लाह असांखे पंहिंजे हबीब जे ज़िक्र ॿुधण ॿुधाइण में मुस्तक़र कयो। अल्लाह ताला खां दुआ है त अॼोकी हीअ महफ़िल अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं जेके बि हिन महफ़िल में आया आहिनि हर हिक खे अल्लाह तबारक व तआला शाद ऐं आबाद फरमाए मदीने वारे साईं जी मोहब्बत वारी ज़िंदगी अल्लाह अता फरमाए। ऐं मां दुआ को आहियां साईं प्यारे दोस्त नवाब जो अल्लाह कंदो सदाई नवाब हूंदो अल्लाह कंदो त कंहिंजो मोहताज कोन थींदो जो मदीने वारे साईं जो मीलाद सजाए थो। काफ़ी साल अॻ में मां आयो हुयुसि वरी अॼु आयो आहियां त रौनक वधियल नवाब जूं महिनतूं आहिनि। हिकिड़ो त पुलिस वारो आहे मदीने वारे साईं जो आशिक़ अल्लाह कंदो त अञा मेरा मेर वध हूंदो। प्यारा भाइरो हिन फ़कीर क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई जंहिंमें रब करीम पंहिंजे हबीब जो ज़िक्र कयो आहे पंहिंजे नबीअ जो शान ॿुधायो। दिल थी चवे त उहा ॻाल्हि तव्हांखे बि ॿुधायां।
ॿुधंदव सुभान अल्लाह ऐं थलो ॿुधो न इहो हीअं में हंडाए सीने में सांडे खणी पोइ मोटिजो ॻाल्हायो नथा जिते ॻाल्हाईंदा न आहिनि त दिलि कोन चवंदी आहे तकरीर ॻाल्हायो मूंखे बि ख़बर पए त जेरनि जे विच में थो ॻाल्हायां अलाह ख़ुशि कंदव अलाह कंदो मदीनो ॾिसंदव सुबुह खां इंतज़ार कयो अथव भला हाणे थोरी देरि आहे दुआ बि घुरंदासीं प्यारा भाइरो जेका आयत सगोरी मूं तिलावत कई इन आयत जे अंदर पंहिंजे हबीब जो शान ॿुधाईंदे मुंहिंजो रब थो फरमाए पंहिंजे हबीब खे चवे थो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी पहिरीं घड़ी जेका हले थी पई ईंदड़ घड़ी पोई घड़ीअ खां वधीक शान वारी आहे सुभान अल्लाह ओ मुंहिंजा महबूब जीअं जीअं वक़्तु वधंदो थो वञे जीअं जीअं वक़्तु लंघंदो थो वञे ए मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान मां अल्लाह वधाईंदो थो वञा सुभान अल्लाह दुनिया जो दस्तूर आहे थोरो सोलो दुनिया जो दस्तूर आहे सोलो कर दुनिया जो दस्तूर आहे बस चली हिन पासे मरहबा मरहबा मेरा भाइयों दुनिया जो दस्तूर आहे त दुनिया में जीअं जीअं वक़्तु लंघंदो आहे तीअं तीअं शयूं पुराणियूं थींदियूं हे वण साम्हूं ॾिसो था इहो कंहिं वक़्त में नंढड़ो आस्ते आस्ते वॾो थींदो वेंदो पोइ वक़्तु ईंदो जो अञा सफ़ा घाटी छांव वारो थींदो पर हिकिड़ो वक़्तु ईंदो जो इहो वण ख़तम थी वेंदो हलियो इन जॻह ते थी सघे ॿियो को वण पैदा थी वञे हे नंढड़ा ॿार वेठा आहिनि अॼु नंढा आहिनि सुभाणे जवान थींदा हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो कुराड़ा थींदा अॼु जेके कुराड़ा आहिनि थी सघे सुभाणे हयाती हुजनि न हुजे अॼु जेके जवान आहिनि सुभाणे थी सघे हिन दुनिया तां पर्दो करे वञनि जीअं जीअं वक़्तु वधंदो वेंदो आहे तीअं तीअं शयुनि खे ज़वाल ईंदो वेंदो आहे हर नई शइ हिकिड़े ॾींहुं पुराणी थींदी आहे हर शइ हिकिड़े ॾींहुं ख़तम थींदी आहे ज़वाल वारी थींदी आहे हर शइ खे हिकिड़े ॾींहुं मौत ईंदो आहे पर दुनिया जॾहिं खां ठही आहे रोज़ उन में नयूं नयूं तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं का चीज़ ठाहियूं था कपिड़ो आहे अॼु नओं आहे सुभाणे पुराणो थी वेंदो हले समझो या न समझो हर शइ खे ज़वाल ईंदो वेंदो आहे हर शइ ख़तम थींदी वेंदी आहे हर शइ ठहण खां पोइ मौत जे तरफ़ गामज़न थींदी आहे हर शइ जो हिकिड़ो अंत मुक़रर आहे उन जो अंत उन जी ख़ात्मो उन जी पछाड़ी मुक़रर थियल आहे हर शइ जो ज़वाल आहे सिंधीअ में चवंदा आहिनि जो ठिकर ठहियो उहो भॼंदो बि ज़रूर समझो या न समझो इहो दुनिया जो दस्तूर पर इहो जेकॾहिं दस्तूर मदीने वारे साईं लाइ अचे सुभान अल्लाह साॻी ॻाल्हि जे मदीने वारे साईं लाइ अचे त इहो दस्तूर मुंहिंजो रब मटाए छॾींदो सुभान अल्लाह जीअं दुनिया में शयूं पुराणियूं थींदियूं आहिनि रब फरमायो त दुनिया बि मुंहिंजी ठाही बि मूं हबीब बि मुंहिंजो हाणे कानून बि मुंहिंजा दुनिया वारनि जे लाइ दस्तूर हिकिड़ा आहिनि मां रब पंहिंजे महबूब लाइ पंहिंजो कानून दस्तूर मटाए छॾींदुसि
मौला किए थो कानून के मटाई रब फरमायो बुधो ओ इंसानो वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला जिए जिए वक्त वधंदो तिए तिए मुझो महबूब जो शान इज्जत फजीलत ॾींहों ॾींहों वधंदी वेंदी सुभान अल्लाह वक्त जा हुक्मरान हा वक्त जा बादशाह हुया पर अॼु उन्हनि जो नालो गिनण वारो केरु कोन्हे को नालो वठण वारो केरु कोन्हे को उन्हनि खे यादि करण वारो केरु कोन्हे को वॾा फने खान हुया वॾा कुवत वारा हा वॾी हशमत वारा हा पर अॼु उन्हनि खे यादि करण वारो केरु कोन्हे को पर मदीने वारे साईं जी गाल ईंदी आ रब तो फरमाए बुधो दुनिया वारो हे मुझो हबीब आ हिन जो जिक्र हिन जी याद हिन जो शान हिन जी ज़ात ॾींहों ॾींहुं शान वारी थींदी वेंदी हुस्न ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदुसि मर्तबो ॾींहों ॾींहुं बुलंद थींदो वेंदुसि हिन जी उम्मत सॼी उम्मतुनि में वधियल हूंदी वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला हे मुझा महबूब सुना तुझी हर नई सुबह वधीक शान वारी आहे ओ मुझा महबूब मरब तोखे हसीन बनायो आ हसीन भी अहिड़ो बनायो थम जो यूसुफ जे हुस्न खां बि तो मोहम्मद जो हुस्न मथे आ ओ महबूब मूं तोखे शुजा बनायो आ तोखे ताकतवर बनायो आ दुनिया जा ताकतवर सब हिक पासे पर महबूब तुझी हिम्मत शुजाअत सभनीन खां मथे आ पर मां रब थो ऐलान कयां इहा ताकत ॾींहों ॾींहुं वधंदी रहंदी सुभान अल्लाह हुस्न ॾिनो माए हुस्न के वधाईंदुसि शान ॾिनो माए शान के वधाईंदुसि उम्मत ॾिनी माए उम्मत के वधाईंदुसि पर मुंहिंजा महबूब सुहिणा जेके तोसां मोहब्बत कनि था अॼु तोसां मोहब्बत अबू बकर थो करे अॼु तोसां मोहब्बत सुहिणो उमर फारूक थो करे अॼु तोसां मोहब्बत उस्मान गनी थो करे मौला अली थो करे तलहा ज़ुबैर था कन पर मुझा महबूब हिकड़ो वक्त अहिड़ो ईंदो हुलियन जे ॻोठ वारनि न तुंहिंजो मुंहुं ॾिठो हूंदो न तुंहिंजो दौर ॾिठो हूंदो पर मुझा महबूब तुंहिंजो नालो ॿुधी तुंहिंजे नाले ते सिर बि ॾियण जे लाइ तयार हूंदा उन्हनि जूं दिलियूं तुंहिंजी मोहब्बत में भरपूर हूंदियूं हिन लाइ जो वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला जय सुभान अल्लाह ज़मानो हिकड़म के मिटाए छॾींदो आ खत्म करे छॾींदो आ पुराणो करे छॾींदो आ माण्हुनि जे दिल दिमाग मां मिटाए छॾींदो आ पर ॻाल्हि मदीने वारे साईं जी अचे त मदीने वारो साईं आदम अञा गप ऐं कारे में हुयो उन महल बि मुंहिंजो नबी हयात हुयो मदीने वारो साईं बि हयात आ असां मरी कब्रुनि में वञी पहुचंदासीं उन महिल बि मुंहिंजो महबूब हयात हूंदो साईं करीमन फरमायो आदम गप ऐं गारे में हुयो मां मोहम्मद उन महिल बि नबी हुयो सुभान अल्लाह अञा आदम न ठहियो हुयो मुंहिंजो नबी उन महल बि नबी हुयो पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो क़यामत अची वेंदी हर माण्हू हर जीव जो जुड़ियो आहे उन ते मौत अची वेंदो पर उन महल रब हूंदो सुभान अल्लाह हूंदो उन सां गॾु ज़िक्र मुस्तफ़ा बि हूंदो फरमायो वरफ़अना लक
ذکرک اے मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र मां अल्लाह थो वधाया मौला कीअं थो वधाई रब फरमायो दुनिया वारो ॿुधो दुनिया में हर कंहिंखे यादि करण वारो को हिकु हुजे या ॿ हुजनि 10 हुजनि या 20 100 या लख 2 लख हुजनि पर मदीने वारे मीर खे यादि करण वारा ज़माना हूंदा आहिनि जे आदम हुयो त मदीने वारे साईं जो ज़ाकिर हुयो जे शीस आयो त उहो नबी त हुयो पर गॾो गॾु मदीने वारे साईं जो मदह खान हुयो जे इदरीस नबी आयो मदीने वारे साईं जो मदह खान हुयो जे हज़रत शुएब आयो मदीने वारे साईं जो सना खान हुयो मूसा कलीमुल्लाह हुयो हज़रत हारून हुयो हज़रत सैयदना सुलेमान हुयो हज़रत सैयदना दाऊद हुयो हज़रत सैयदना इब्राहिम खलील हुयो या जो भी नबी हो गॾो गॾु नबूवत सां गॾु मदीने वारे साईं जो मदह खान हुयो अञा मदीने वारो जायो कोन्हे ॼमियो कोन्हे दुनिया ते आयो कोन्हे नबी पिया चवनि त मोहम्मद अचण वारो सुभान अल्लाह सैयदना सलमान फारसी चवे थो त मां फारिस जो हुयुसि पोइ मूंखे दीन जो शौक़ु थियो अल्लाह जी मोहब्बत जो जी पोइ विकस वञी बाज़ारुनि में विकियुसि मूंखे खपायनि पोइ कॾहिं कंहिं राहिब वटि पहुतुसि कॾहिं कहिड़े राहिब वटि पहुतुसि पोइ उन्हनि खां मूं पुछा कई त तव्हां अल्लाह जा बाना आहियो भलारा आहियो ॿुधायो त मां कहिड़ो पासो वठां कहिड़े पासे वञां राहिब तौरात ज़बूर इंजील खोले चवंदा ओ सलमान मदीने वारे मुल्क वञ हिकिड़ो वक़्तु ईंदो जो इन शहर मां नबूवत जो चिराग चिमकंदो जेको राज्यनि खे रोशन कंदो मूंखे ॿुधाईंदा त आख़िरी नबी ईंदो उनजी निशानी हीअ निशानी आहे उनजो चेहरो हीअं हूंदो उन जूं अखियूं हीअं हूंदियूं उनजा ज़ुल्फ हीअं हूंदा पुठीअ ते मोहरे नबूवत लॻल हूंदसि अञा मदीने वारो साईं ॼायो कोन्हे पर नबीअनि जे मथां लाथल किताबनि में मदीने वारे साईं जी वखाण लिखियल हुई पर असांजो बाबो हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾीमहिल अल्लाह उनखे लाथो दुनिया ते जेॾीमहिल जन्नत मां हेठि लथो सुभान अल्लाह उन महिल उन आदम अलैहिस्सलातु वस्सलाम कई साल ज़मीन ते रोंदो रहियो एॾो रोनो जो सनन जी अखियुनि मां पाणी न सुकंदो हुयो हिकिड़े ॾींहुं हज़रत जिब्रील अमीन आसमाननि तां लही आदम जे पासे में आयो अचे बांग चई छा चई बांग चमंदे चई अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह जेॾीमहिल मदीने वारे साईं जो नालो ॿुधई उन महिल हथ खणी अर्ज़ कई ओ मुंहिंजा अल्लाह तोखे वास्तो थई मदीने वारे साईं जो तोखे वास्तो थई मोहम्मद मिठे जो ए मुंहिंजा मौला मुंहिंजी सहव माफ़ फरमा रब फरमायसि ओ आदम इन मोहम्मद खे कीअं थो सुञाणी सुभान अल्लाह ये जेका मां रिवायत थो कयां हज़रत सैयदना अमीर उमर साईं जा रिवायत आहे सुभान अल्लाह चवे थो त हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾीमहिल बांग ॿुधी मदीने वारे साईं जो नालो ॿुधई उन महिल अर्ज़ कई मौला इन मोहम्मद जो वास्तो थई रब करीम फरमायसि ए आदम ते त ख़बर इन मोहम्मद खे कीअं थो सुञाणी हालांकि लमा ख़लक़तनी
इनके त मूं अञा पैदा ई कोन कयो आहे, इहो त ॼायो ई कोन्हे, इहो दुनिया ते आयो ई कोन्हे। अर्ज़ कई मौला ए मुंहिंजा करीम रब, या रब्बी लिअन्नक लमा ख़लक़तनी बियदिक व नफ़ख़्तु फी मिन रूहिक। ए मुंहिंजा अल्लाह, जेॾी महिल तो मुंहिंजे मिटीअ जे पिनोड़े में तो रूह फूकियो हुयो, मूं में साह विधो हुयो, उन महल मूं कंध खयो हो, मुंहिंजो दीदुन ॾिठो हुयो अर्श जे कुंगरनि ते, अर्श जे मथां क़वाइमिल अर्श मक्तूबन, अर्श जे कुंगरनि ते, अर्श जी पेशानी ते, अर्श जे थंभनि ते, हर जगह ते लिखियल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। फ़अलिम तो मां समझी वियुसि ये जो नालो लिखियल आहे इहा का आम ज़ात न आहे, पर जेॾी महिल मुंहिंजा मौला तो मूंखे जन्नत में मोकिलियो हुयो, जन्नत जे हर महल जी पेशानीअ ते तुंहिंजे नाले सां गॾु मिठे मुहम्मद जो नालो लिखियल हुयो, जन्नत जे हर वण जे पते पते ते तुंहिंजे नाले सां गॾु आमिना जे लाल जो नालो लिखियल हुयो, जिथे वयुसि हर जॻह ते तुंहिंजे नाले सां मुहम्मद जो नालो मिलियल हुयो, जुड़ियल हुयो। ए मुंहिंजा मौला मां समझी वियुसि इहो को नाले वारो आम नाहे, जेको रब जंहिंजो नालो हर जॻह ते बुलंद कयो आहे, इहो को आम इंसान नाहे, इहो को ख़ासि आहे जेको रब जो महबूब आहे। मौला इन्हे मुहम्मद जो वास्तो थई मुझी सब माफ़ फरमा। रब फरमायो आदम जे इन महबूब जो वसीलो वास्तो अग में वठी हां, अगे ही माफियूं ॾेई छॾियां हां। आदम ॿुध इने मोहम्मद मीर के न खलकिया न पैदा कया हां, कायनात सॼीअ खे न जोड़िया हां। सिज ठायम, चंद्र ठायम, जन्नत ठायम, अर्श कुर्सियूं ठायम, मलाइक इंस जिन्न ठायम, सब चीज जोड़ियम, पर वसीलो वास्तो इने मोहम्मद जो थई। हाय हाय हाय। मौलाना अशरफ अली थानवी मीलाद ते मदीने वारे साईं जे ज़िक्र ते हिकिड़ो किताब लिखियो आहे, उन किताब जी शुरूआत में हदीस आली थई मुसन्नफ अब्दुल रज़ाक जी, जेका मशहूर तरीन हदीस आहे। चवे थो त हज़रत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हाणे हे केर थो चवे जेको उलमाए देवबंद जो उस्ताद आहे, पंहिंजे किताब में लिखियो अथई। चवे थो त मदीने वारो ताजदार जो असहाबी हज़रत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत थो करे, हिकिड़े ॾींहुं लजपाल नबीअ वटि जाबिर आयो। जी सुभान अल्लाह। अल्लाह कंदो त तूं बि मदीनो ॾिसंदे। असां महबूब जो जलवो नाहे ॾिठो, पर जिन ॾिठो आहे उन्हनि खां पुछा कर त मिठो मोहम्मद केॾो न सुहिणो। हज़रत जाबिर जी ॿी रिवायत आहे, हिकिड़े ॾींहुं राति जे टाइम ते आयोसीं, मदीने वारा साईं सुता पिया, साए रंग जी चादर, यमनी चादर, बुर्द यमन ढकींदा हुया, साए रंग जी चादर हूंदी साईं करीम ढकींदा, पोइ हीअं चेहरे ताईं छातीअ ताईं चादर पयल, चेहरो मुबारक खुलियल हो, साईं करीम सुता पिया। जी मूंखे हुयो कम मदीने वारे साईं सां, दुनियावी कम हुयो, जी कम जे लाइ त आयुसि मदीने वारे साईं जी दरगाह ते आयुसि। आयुसि त महबूब जो चेहरो खुलियल हो, जिस्म ढकियल हुयो। मां हीअं ॾिठो त ईअं महबूब जो चेहरो पियो ॿरे जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो। जीअं महबूब जो हुस्न ॾिठो, वदुहा वारो मुखड़ो ॾिठो, मुख
मुखड़ो तो एड़ो जो रब पियो फरमाए या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर ओ मुंहिंजा महबूब मिठा या चादर त हटाए उठ त सही पंहिंजो चेहरो त ज़ाहिर कर कुम उथी महबूब पंहिंजो चेहरो त ज़ाहिर कर पंहिंजो मुखड़ो त ॾेखार सुभान अल्लाह हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इहे गुलन में गुलाब लाए ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तो जो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा हसीन ऐं लाल लबड़ा इहे गुलन में गुलाब नाहे या रसूल अल्लाह जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन खां साईं वो झलक ॾिठी जंहिं मिठा अव्हां जी हशर जो उन ते हिसाब नाहे नथा ठारियो मुंहिंजो सुजाग थी नथा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो वो झलक ॾिठी जंहिं मिठा अव्हां जी हशर जो उन ते हिसाब नाहे ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तुझो जवाब नाहे सुभान अल्लाह हज़रत जाबिर तो चवे महबूब के ॾिठो दिल चो जाबिर बीहो बीहो वरी इहो वक़्तु मिले अलाए न मिले तरसी प्यार त ॾिस मां ईअं जो बीठुसि बेतकियम तके 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 ॾिसी ॾिसी दिल के भी चवां तो दिल ते ख़बर भला को ड्रॉ थिए थो दिल जो के सदियूं गॾु थी वञनि बीठो ॼण यार साम्हूं हुजे ड्रॉ किथां थी जिन यार ॾिठो आहे उन्हनि खे ख़बर आहे त महबूब जो जलवो छा तूं ऐं मां 14-15 सदीअ जा ढाई जी पैदावार असांखे कहिड़ी ख़बर त मदीने वारो साईं छा जिन ॾिठो आहे उन्हनि ॾिसण शर्त चयो मुलाक़ाते हबीब साॾी ईद हो गई मुलाकाते हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई ओ तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई सुभान अल्लाह जाबिर चयो हीअं ॾिसंदे 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 देर थी वई अचानक मुंहिंजी नज़र आसमान ॾे खॼी चोॾीं जो चंड ईअं चिमके पियो हाणे हिकिड़ी नज़र महबूब खे ॾिसां ॿी नज़र चंड खे महबूब चंड महबूब खे वरी चंड दिल में इलेक्शन हली वई मुंहिंजो दिल वोट ॾे चंड सुणो या महबूब सुणो दिल चयो त चंड कॾहिं सन्हड़ो कॾहिं उभरे कॾहिं ख़तम थी वञे पर जहिड़ो हुस्न मदीने वारे साईं जो आहे लख सज चंड तारा गॾु कजनि मुस्तफा जे बराबर नथा थी इहो हज़रत जाबिर थो चवे जाबिर मां मदीने वारे साईं वटि आयुसि चयसि कि या रसूल अल्लाह ॿुधायो त सही अल्लाह ताला कायनात में सभिनी खां अव्वल कहिड़ी शइ ठाही साईं करीमन फरमायो जाबिर सभिनी खां अव्वल तुंहिंजे रब तुंहिंजे मिठे मोहम्मद जो नूर पैदा कयो
मौलाना अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में लिखे थो त उन सीरत जो किताब लिखी चवे थो त हिन महिल मुंहिंजे मुल्क में फितना फसाद बुखूं थी वियूं हलियूं सो हे किताब लिखां थो महबूब जी सीरत ते महबूब जी वसफ़ुनि ते हाणे हे किताब जॾहिं खां लिखियो अथमि हींअर ॾिसां थो त मुल्क में सुकर थी विया आबादी थी वई आहे मुस्तफ़ा करीम जी मदह जे महबूब जी मदह में जेको किताब लिखियो अथमि मूंखे लॻे थो जेके मुल्क में अमन ऐं सुकून राहत थी वई आहे हीअ मुंहिंजे हिन किताब जे सदके महबूब जे मीलाद जे सदके महबूब जे ज़िक्र जे सदके अल्लाह रहमत दाखिल कनि तुंहिंजे उस्तादनि जो रायो आहे मां पंहिंजी ॻाल्हि त कोन थो कयां तुंहिंजो उस्ताद थो लिखे हदीस थो हाणे मदीने वारे साईं फरमायो त मदीने वारो ताजदार थो फरमाए सभिनी खां अव्वल अल्लाह पंहिंजे नूर मां मूं मुहम्मद जो नूर ख़लकियो हुयो मुहम्मद जे नूर मां जहान खे रब ख़लकियो जमीन ठही अर्श ठहियो जन्नत ठही आसमान ठहियो सितारा ठहिया सिज चंड तारा कतियूं कुतुब ठहिया सब जो सब मदीने वारे साईं जे नूर मंझां ठहिया रब फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूब हर घड़ी तुंहिंजो शान वधंदो रहंदो सुभान अल्लाह हिकिड़ो वक़्तु हो जो मक्के में कुझु असाबी हुआ जेके आंगुरियुनि ते ॾियण जेतिरा वरी वक़्तु आयो जो मदीने वारा गॾु थिया वरी वक़्तु आयो जो हिजाज़ मुक़द्दस में इस्लाम पकड़ियो वरी अहिड़ो वक़्तु आयो जो दुनिया जी हर कुंड में इस्लाम जा नारा वॻा अञा त वक़्तु अलाए कहिड़ो ईंदो हिन महिल बि 1.5 अरब खां वधीक मदीने वारे साईं जा आशिक़ ज़मीन जी पुठीअ ते 1.5 अरब खां मथे अञा वक़्तु इमाम महदी जो ईंदो जेॾी महिल आसमान तां ईसा रूहुल्लाह लहंदो महदी सोने जी हुकूमत थींदी साईं ता फरमाइनि त पूरी दुनिया में मूं मोहम्मद खे मञण वारा हूंदा ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा हूंदा हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो मदीने वारा साईं पंहिंजी मज़ार में हूंदा क़यामत जो वेलो थींदो सॼी दुनिया परेशान हूंदी उन महल मदीने वारे साईं खे काइनात वारा सॾु करे अर्ज़ कंदा त अॼु मदीने वारा वर मदद कर सुभान अल्लाह जेॾीमहिल क़यामत जो ॾींहुं थींदो सॼी काइनात जा हज़रत आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं हड़ इंसान गॾु हूंदा उन महिल मुंहिंजो लॼपाल नबी ईंदो हर को माण्हू अफ़रा तफ़री में हूंदो परेशानी में हूंदो रब खे रीझाइण जा हीला बहाना पिया ॻोल्हींदा त रब कीअं परचायूं उन महिल मदीने वारो साईं ईंदो फरमाईंदो उम्मतीओ घबरायो न ओ इंसानो दिलगीर न थियो मां मोहम्मद अची वियो हां उन महल रब फरमाईंदो असा अयबअसक रब्बुक मकामम महमूदा मलाइको मुझे महबूब के त आणियो मुझे महबूब के मकाम महमूद ते त बिहारियो काइनात वारा सभई ॾिसन त मुझे नबी जो मूं वटि केॾो वॾो मर्तबो शान नबी वली पीर पैगंबर इंसान उजबा नुकबा सुलहा सब बीठल हूंदा हर इंसान बीठल हूंदा उन महल सब ॾिसी महबूब जो मकाम महमूद ते बीहण ॾिसंदा साईं दा फरमान उन महल मूंखे साए रंग जी खिलअत ठकाई वेंदी साए रंग जी पोशाक पहराई वेंदी जेॾी महिल रब मुंहिंजो एॾो वॾो मर्तबो कंदो उन महल सभु इंसान गॾिजी चवंदा वाह वाह मुस्तफ़ा तुंहिंजो शान मरहबा मरहबा दिलरुबा
दिलरुबा वाह तू जो अचण वाह तू जो अचण भुत भोरा थियण हे तुंहिंजा मोजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा ये हली वही खबर अज मके जे शहर नूर जिन क्या चिठा सारे आलम डिठा जो मरहबा मरहबा अज मरहबा चवण जो वक्त थई जे अज न चवंदे क़यामत में मुस्तफा के मकाम महमूद ते ॾिसी चवंदे मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा सुभान अल्लाह साईं दा फरमाए को उन महल सभिनी खे बिशारत ॾियण वारो मां मोहम्मद जेॾीमहिल सभु चवंदा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी उन महल मदीने वारो साईं चवंदो उम्मतीयो दिलगीर न थियो अॼु तव्हांजो नबी मोहम्मद आयो आहे सभु छॾे विया सभु छॾे विया हो न छॾींदो वाहर थींदो वीर अंगण में ईंदो मोहम्मद ईंदो मोहम्मद मीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर सुभान अल्लाह वो उन महिल सॼी काइनात ज़िक्र कंदी सॼी काइनात जा इंसान जिन चवंदा मदीने वारा अॼु वाहर कर मदद कर सभु काइनात जो हर फर्द मदीने वारे साईं जी तारीफ़ कंदो नंढो वॾो पोढ़ो पक्को सभु गॾिजी महबूब जो ज़िक्र कंदा क़यामत जो मैदान हूंदो हर को रब जे साम्हूं बीठल हूंदो केॾो न वॾो मंज़र हूंदो इहो केॾो न वॾो मंज़र हूंदो मैदान महशर हालांकि मैदान महशर बप्पा ई हिन लाइ थींदो क़ाइम ई हिन लाइ थींदो जो उन ते इंसाफ़ थींदो चङनि मठनि जी कल पवंदी बरूड़ पवंदी पर उन जॻह ते इम्तिहान बद में थींदा मीज़ान पो लॻंदा अवल मदीने वारे साईं ते दुरूद सलाम जूं मजलिसूं सजबियूं सुभान अल्लाह अॼु असां हीअ महफ़िल सजाई आहे नवाब साईं हीअ महफ़िल सजाई आहे गॾिजी सॾिजी असां शरीक थिया आहियूं त मदीने वारे साईं जी वाखाण ॿुधूं ऐं ॿुधायूं अॼु असां हिते शरीक थिया आहियूं पर उहो ॾींहुं ईंदो जेॾीमहिल क़यामत जे ॾींहं ते असां ऐं बास रब्बुक मक़ाम महमूदा ते मुंहिंजा महबूब बीहंदा पोइ उन महिल असां सभु गॾिजी मदीने वारे साईं जूं नातूं पढ़ंदासीं खैरुल लक मिनल ऊला दुनिया में तो हिकड़नि तोखे ॾिठो पर घणनि त कोन ॾिठो न मके वारनि तोखे ॾिठो तुंहिंजे ज़माने वारनि तोखे ॾिठो पर हे जेके आशिक वेठा हिननि त कोन ॾिठो जेॾीमहिल महबूब तूं हिते बीहंदे हाणे इंसान ॾिसंदा चवंदा त इहो असांजो नबी उते वेही सभु आशिक तुंहिंजूं नातूं पढ़ंदा मां रब ॾिसंदुसि ॿुधंदुसि मीरे मजलिस रब हूंदो वाखाण आमिना जे लाल जी पई थींदी सुभान अल्लाह मेरी महफिल भली हूंदी सुभान अल्लाह रब फरमाए वल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला महबूब हर घड़ी अञा शान वधाई मैदान महशर में त शान वधाई जो सब इंसान तुंहिंजी वाखाण पर ये इंसान जन्नती जन्नत में दोज़खी दोज़ख में कायनात सॼी जो निज़ाम ठप थींदो उन महिल त मां अलाह हूंदुसि न सुभान अल्लाह हींअर नवाब में महफ़िल सजाई साजर फ़कीर पे अचे महफ़िल पढ़ी तव्हां महफ़िल पे ॿुधी पर उन महिल महफ़िल बि रब जी ॿुधण वारो बि रब सुभान अल्लाह ऐं तारीफ़ वखाण करण वारो बि
रब तो फरमाए वरफअना लक ज़िक्रक, ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र पियो वधाई बस पियो वधा। चवण वारनि पुछो त मोला कीअं वधाईंदे? रब फरमाए त जेको निमाज़ थो पढ़े न उनजी निमाज़ तेसी पूरी कोन कंदुसि जेसी महबूब जो ज़िक्र न करे। मांगो भांग तो चवे न जेसी महबूब जो मिठड़ो नालो न वठंदो तेसी भांग बि पूरी कोन थींदुसि। हाय 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 मुजाहिद जो मुजाहिदो आशिक जो इश्क, सुभान अल्लाह, आलिम जो इल्म, दुनिया वारनि जी दुनियादारी तेसी ताईं मुकम्मल न आहे जेसी ताईं मदीने वारे साईं जो ज़िक्र न। सुभान अल्लाह। दुनिया में अॼु ॾींहं ताईं आदम खां वठी हिन महिल ताईं कंहिं इंसान मदीने वारे साईं खां सवा अल्लाह न आहे। मदीने वारो साईं उहो आहे जो हिन अखियुनि सां रब खे ॾिसी आहे। आहे न कमाल जी हाणे जे इन महबूब लाइ केरु चवे महबूब जी शान खे टके ऐं तोड़े उहो बेअकुल सदको, इश्क खां गाफ़िल सदको। जे आशिक आहे त उथंदे वेहंदे चवंदो सल्लल्लाहु अलैका या गजी गजी चो सल्लल्लाहु अलैका या मदीने वाले साईं जो रब ज़िक्र वधायो आहे। कीअं वधायो आहे? अचो त तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿ टे आयतूं घणियूं न तव्हां बि थकिजी पिया छोड़े सां मैं बि कोन गुस्सा कयो। ॿुधो क़ुरान मजीद खे ॿुधो दिलि ठारे ॿुधो। मदीने वारे साईं लाइ अल्लाह थो फरमाए त मां पंहिंजे महबूब जो ज़िक्र कीअं थो वधायां। दुनिया वारो ॿुधो वअतीउल्लाह वररसूल लअल्लकुम तुरहमून। क़ुरान सॼो खोल, पूरे क़ुरान में जिथे अल्लाह पंहिंजो ज़िक्र कयो आहे गॾो गॾु मदीने वारे साईं जो ज़िक्र, जिथे मदीने वारे साईं जो ज़िक्र कयो अथई गॾो गॾु पंहिंजो बि ज़िक्र कयो। रब तो फरमाए वअतीउल्लाह, ओ इंसानो अल्लाह जी ताबेदारी कयो, अल्लाह जो फरमान मञो, अल्लाह जी इताअत कयो, पंहिंजे रब खे राज़ी कयो, पंहिंजे रब जी नाफरमानी न कयो। ऐं ॿुधो वअतीउर रसूल, ऐं मुंहिंजे लजपाल मिठे मोहम्मद जा बि फरमा बरदार थियो। महबूब जो चवण वठो, मुंहिंजे महबूब जे चवण खे मोटाए जो न। जे इन जो चवण वठंदो मां रब थो फरमायां लअल्लकुम तुरहमून, मां अल्लाह तव्हां ते पंहिंजी रहमत दाख़िल कंदुसि, तव्हां ते रहम करे छॾींदुसि। जहन्नम जा अज़ाब न ॾींदोमांव, जहन्नम जूं सज़ाऊं न ॾींदोमांव, क़ब्र जा अज़ाब बि माफ़ कंदोमांव, दुनिया जा अज़ाब बि माफ़ करे छॾींदोमांव। सुभान अल्लाह। लअल्लकुम तुरहमून, तव्हां ते रहम तॾहिं थींदो जॾहिं मुंहिंजे नबीअ जा फर्मा बरदार थींदो। सुभान अल्लाह। अॻियां रब थो फरमाए मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। हाय हाय ॻाल्हि हले थी इताअत जी, ताबेदारीअ जी। रब थो फरमाए जेको मुंहिंजे रसूल जो इताअत गुज़ार हुआ, मुंहिंजे नबीअ जो फर्मा बरदार हुआ, मुंहिंजे महबूब लजपाल जो चवण वठण वारो आहे, उहो उन जो चवण नथो वठे, उहो ॼणक मूं अल्लाह जो फर्मा बरदार अथव। हाणे जेको महबूब जो चवण थो वठे
ज़ाहिरन त मदीने वारो साईं तो हुकुम दे न मदीने वारो साईं तव्हांखे को कमु चवे अबू बकर उमर उस्मान अली के साईं करीमन को कमु चयो असहाबन के को कमु चयो अहल बेतन मां के साईं करीमन को कमु चयो ज़बान त मदीने वारे साईं जी आहे न गाल करण वाली ज़ात मदीने वारे साईं जी आहे ज़बान मदीने वारे साईं जी आहे पर रब तो फरमाए ज़बान मदीने वारे साईं जी आहे पर ॿुधो इन तां ॻाल्हाइण वारो मां अल्लाह सुभान अल्लाह यह ज़बान का आम ना है मामूली ना है यह ज़बान वमा यंतिकु अनिल हवा मुझो नबी पंजी सथुन ते ना है ॻाल्हाईंदो इन हुआ इल्ला वहयु यूहा इन जी ज़बान ता मां अल्लाह कलाम कंदो हां हाय 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 ज़ाहिर में असां वांगुरु महबूब इंसान हा पर इंसान भी अड़ा उन जी ज़बान ता रब पियो थो ॻाल्हाए सुभान अल्लाह हिकिड़े ॾींहुं महबूब करीम पंहिंजे बिस्तरे ते हिजरत वारे वक़्तु पंहिंजे बिस्तरे ते मौलाए काइनात मौला अलीअ खे सुम्हारियनि पाण अॻिते रवाना थिया साम्हूं मके वारा वॾा वॾा बहादुर बीठा साईं खे हुकुम मिलियो मुठ मिटीअ जी भरे उछला मुठ मदीने वारे साईं मिट्टीअ जी उछलाई रब फरमायो वमा रमईत इज़ रमईत वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा सुभान अल्लाह मुठ महबूब तो न उछलाई मूं अल्लाह उछलाई उछलाइण वारो ज़ाहिर में हथ मदीने वारे साईं जो न रब फरमायो महबूब तू थोड़ी तो उछलाई सुभान अल्लाह हाय हाय महबूब के जेको पान जड़ो तो समझे हाय हाय मुझो मुर्शिद पीर मिठो रहमतुल्लाह अलैहि फरमाए जेकर चाही अहद को मिलना सुभान अल्लाह अल्लाह से मिलना तो चाहिए जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जिथे जो वेखी नाम मोहम्मद जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसले कुल जुज वाले ओ मुफ्त न मगज खपैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अन्ना बशर दा नशोर मचा तू सुभान अल्लाह कुल इन्नमा बशर मिसलुकुम ये आयत दा पढ़ी दो अन्ना बशर दा नशोर मचा तू विच यूहा दे दीद टिका तू सुभान अल्लाह चवी तो कुल इन्नमा बशर मिसलुकुम मदीने रो संग सा वांगुरा अग्याम त पढ़ त कुरान छा तो चए तो जड़ो हुजे हां तो ते जिब्रील करे लथो आहे तो करे को जिन्न डिठो मलाइक डिठो रब तो फरमाए त मुझो महबूब बेशक अमा वांगुरो आ पर आयो त दिसो त केड़े शान सा अन्ना बशर दा नशोर मचा तू विच यूहा दे दीद टिका तू आ भयड़ा इंसाफ जो पातू ओ मुफ्त न मगज खपैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना सुभान अल्लाह रब तो फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ महबूब मुठ तो मिट्टी जी न उछलाई पर उछलाइण वारो मां हुयो ए मुझा महबूब इन्नल लदीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह हथ तू थो मिलाई मानू हथ तो सा था मिलाइन पर इयो हथ तो सा न मु अल्लाह सा था मिलाइन
ज़ाहिर में हथ मदीने वारे साईं जो आ, पर रब तो फरमाए इहो महबूब जो हथ ना है, मूं अल्लाह जो हथ थव। सुभान अल्लाह। अगर रब तो फरमाए बुधो ओ इंसानो मां अल्लाह हां, मां वहदहु ला शरीक हां, मां रब हां, पर मां रब हुजण जे बावजूद पंहिंजो तारुफ मदीने वारे साईं जी ज़ात सां थो करायां। ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। बुधो तव्हां मां तेसी ताईं को मोमिन नथो थी सघे जेसी ताईं मुंहिंजे लजपाल मोहम्मद अमीर सां वालेहाना इश्क न रखे, पंहिंजो हाकिम न बणाए, पंहिंजो सरदार न बणाए, पंहिंजो कायद पंहिंजो अॻवान न बणाए, तेसी ताईं मोमिन नाहे। मोमिन तॾहिं आ जेॾी महिल मदीने वारे साईं के सरदार मञे। सुभान अल्लाह। रब तो फरमाए मां अल्लाह हां, मां खालिक आहियां, मां मालिक आहियां। दुनिया मूं ठाही आ, जहान मूं ठाहियो आ, पर ॿुधो फला व रब्बिक लफ़्ज़ ॻाल्हि सम्झण जी आहे। ध्यान मूरे करे तो मैं बुधाया। मक्के में एकड़ा मानू आ, उहे पे चवन त असां जो रब है लात, मनात, उज़्ज़ा, इहो असां जो रब आ। हिंदुस्तान वारा चवन पिया त हे कृष्ण असां जो रब आ। हीअ मूर्ति ठाहिण पंहिंजे हथ जी, चवंदा हे कृष्ण जी मूर्ति ही असां जो रब आ, हे राम जी मूर्ति इहा असां जो रब आ। पर जेॾी महिल मदीने वारो साईं आयो, मदीने वारो साईं आयो, मदीने वारो ताजदार आयो। हाणे रब माण्हू ने पुछो त ए मोहम्मद तू कहिड़े रब जी थो ॻाल्हि करी? रब फरमायो महबूब तू न ॻाल्हाए, मां थो ॻाल्हायां। मूं रब जो तारुफ था तोखां पुछनि, जेके चवनि था त अल्लाह आहे, केड़े अल्लाह जी तो गाल करी? ओ मोहम्मद तू केड़े रब जी तो गाल करी? महबूब तू न गालाए, मां जवाब थो ॾियां त मां अल्लाह केर सुभान अल्लाह। ओ इंसानो कन खोले बुधो फला व रब्बिक, मां उहो रब आहियां जेको मोहम्मद जो रब आ। फला व रब्बिक महबूब कसम मूंखे तुंहिंजे रब जो। हाय हाय अल्लाह 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 सां को भी शरीक कोने, को भी गॾु न आहे, हमसर को रब जो न आहे। रब तो फरमाए कुल हु अल्लाहु अहद, अल्लाह हिकु आहे, वहदहु ला शरीक आहे, न ॼाओ आहे न के मां ॼमंदो। काइनात के हलाइण वारो हिकिड़ो अल्लाह आहे। पर मदीने वारो साईं हुन जो महबूब आहे, अहिड़ो महबूब आहे जो रब थो फरमाए त मां पंहिंजो तारुफ हीअं थो पेश कयां। कसम थो खणे पंहिंजो, सौंस तो कसम खणे मूंखे मुंहिंजो कसम। रब ईअं सौंस थो चए न मूंखे मुंहिंजो कसम, पर रब पंहिंजो कसम खणी चवे थो मां मोहम्मद अमीर जे रब जो थो कसम खणां। फला व रब्बिक कसम मूंखे मोहम्मद तुंहिंजे रब जो। सुभान अल्लाह। पोइ जेॾी महिल मुंहिंजो लजपाल नबी अर्शन ते वियो हुयो, मुंहिंजो करीम आका अर्शन ते वियो, मेराज ते वियो, रब फरमायो ओ मुंहिंजा महबूब सुम्मतना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा। अर्शन ते महबूब वियो, तो उन महल रब फरमायो सुम्मतना महबूब वेझो थी। ज़मीन तां हलिया अर्श ताईं, अर्श खां मथे विया सिदरतुल मुंतहा ताईं, सतई आसमान सतई ज़मीनूं सभु ॾिसंदे, जन्नतूं ॾिसंदे, सिदरतुल मुंतहा खां जेॾी महिल टपिया त जिबरील बीह रथो। साईं अॻिते हल। सुभान अल्लाह। साईं वार जेतिरो बि मथे न हलनि। हाणे अॻियां तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे। सुभान अल्लाह। तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे।
अॻियां मां न हलंदुसि। साईं जन अॻिते विया, सिदरतुल मुंतहा टपिया, अर्शे मुअल्ला ते विया, अहिड़ी जॻह ते पहुता जिथे रब साम्हूं हुयो, हर तरफ़ रब ई रब हुयो। उन महिल रब फरमायो महबूब सुम दना वेझड़ो त थियो, ओ महबूब मुझे वेझो थियो। रब हुकुम कैसे वेझो थी, वेझो असां अर्ज़ कयो मौला केतिरो वेझो कयई पंहिंजे हबीब खे। रब फरमायो तव्हांखे सम्झण वारी अखी कोन्हे, अकुल ई कोन्हे जो तव्हांखे सम्झाया। बसि तव्हां वटि वेझड़ाए एतिरी आहे जो ॿ भाकुर पाइबा आहिनि। जीअं ॿ यार मिलंदा आहिनि, हिकिड़े भाकुर में अची आहे चवंदा त हे हिकु थी वियो। भाकुर पाईंदा आहिनि, दुश्मनियूं हूंदियूं आहिनि न, भाकुर पाइबियूं आहिनि, चवंदा भाई हे हिकु थी आहे। आहिनि ॿ जिस्म पर हिकु थी आहे। आहे या ग़लति हुजे? केॾा बि जहिड़ा थियनि, जेॾी महिल छाह थींदो आहे, चङो मुड़ुसु सरदार वॾेरो भोतार चवंदो आहे उथो भाकुर पाए। जिन भाकुर पाईंदा न, दुश्मनियूं ख़तम, विछियूं ख़तम, झगड़ा ख़तम, भाकुर थिया माना हिकु थी विया। रब तो फरमाए सुमदना जीअं ॿ यार मिलंदा आहिनि, भाकुर पाईंदा आहिनि, फतदल्ला फकान काब कौसैनी औ अदना। महबूब जीअं ॿ भाकुर पाइबा आहिनि, इन्हनि खां बि वधीक वेझो थी वियो पंहिंजे रब जे। भाकुरनि खां वधीक कहिड़ो कुर्ब थींदो? भाकुर खां वधीक को कुर्ब थींदो आहे छा? तॾहिं रब फरमायो इन्हे खां बि वधीक वेझो थी वियो। इते अचे रब फरमायो ओ महबूब आहीं मुंहिंजो अब्द, आहीं मुंहिंजो बानो। मतां ईसाई जीअं पिया चवनि त हे ईसा अल्लाह जो पुटु आहे, बीबी मरियम खे अल्लाह जी माज़ अल्लाह ज़ाल पिया सॾनि। हे महबूब सुहिणा, मता तुझी उम्मत वारा चवनि त हे अल्लाह हुआ, पर महबूब तू अल्लाह नहीं, पर अल्लाह खां जुदा बि नहीं। सुभान अल्लाह। ए हिन कोई राज निराले, आशिक ते माशूक विचाले। ए हिन कोई छोड़ मसले कुल जुज वाले, ओ मुफ्त न मगज खपेंदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। इन्हें महबूब जा असां उम्मती हूं, इन्हें पीरीअ जा असां उम्मती हूं। हेड़े शान मान मकाम वारे पीरीअ जो तूं ऐं मां उम्मती थिया। असां पंहिंजे भाग सां ते जेॾो बि नाज़ कयूं घटि। हज़रत मूसा कलीमुल्लाह जी उम्मत में हिकिड़े माण्हू ज़िना कई, हिकिड़े माण्हू, घणनि माण्हू ज़िना कई? हिकिड़े माण्हू ज़िना कई। अल्लाह अहिड़ो ॾमरियो, अहिड़ो कावड़ियो जो हिकिड़ी राति में 70,000 माण्हू अल्लाह जे अज़ाब में ग़रक़ थिया। पर असां में यार पंहिंजो पाण खां, मां पाण खां थो पुछां, तव्हां पाण खां पुछो, असां में कहिड़ो एब आहे जेको न आहे? ज़िनाऊं आम, शराब आम, जुआ आम, ठर्रा आम, नशा नसवारूं आम। पराया लोड़ा लताड़ींदा था त, पराया नंग निहारींदा था त, परायनि बच्चनि सां फोन ते ॻाल्हाईंदा था त, गिला आम थी वई, जुआ आम थी वई। गुनाह जो कहिड़ो कमु आहे जेको असां में न आहे? पर ॿुधो, सभु कुझु हुजण जे बावजूद रब ताईं हुन हिकिड़े माण्हू ज़िना कई, उन जे बदिले 70,000 माण्हू हलाक थिया। पर असां जूं न शिकलियूं मटियूं, न अज़ाब आया। ख़बर त छो? रब फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम। महबूब जिन में तू रही कीअं अज़ाब कयां? अरे हेड़ो करीम नबी असांखे मिलियो आहे, हेड़ो सुहिणो नबी असांखे मिलियो आहे। पोइ इन जे अचण ते ख़ुशी त करणी आहे, इन सां मुहबत बि रखणी आहे। जेको इन सां मुहबत न रखे उहो मोमिन ई कोन्हे। ईमान तॾहिं मुकमल थींदो जेॾी महिल मदीने वारे साईं सां सची मुहबत रखे। ऐं मुहबत वारो पंहिंजे महबूब जो चवण कॾहिं न आहे मोटाए।
महबूब जा चवण मोटाइबो ॻाल्हायो नथा नथा ॻाल्हायो न महबूब जा चवण मोटाइबा आहिनि मदीने वारे साईं सां मोहबत थई आहे न आहे मोहबत कंहिंजी मोहबत आहे मदीने वारे साईं हाणे ॿुधो मदीने वारे साईं सां मोहबत अथव न पोइ महबूब जो चवण बि वठंदव केरु केरु महबूब जो चवण मदीने वारे साईं फरमायो निमाज़ मुंहिंजे अखियुनि जी थधि बेशक मीलाद मल्हायोसीं महबूब सां इश्क जो सौदो बि कयोसीं महबूब जो चवण बि वठो न जेके निमाज़ नथा पढ़ो अॼु अहद कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं निमाज़ केरु केरु पढ़ंदो निमाज़ अलाह कंदो त नसीब थींदव अलाह कंदो त निमाज़ ई थींदव हिम्मत मर्दा मदद खुदा ॾिस न ये पुलिस वारे जो सॾु थिए त पहिरें उघाड़े पहुची वेंदे ये वॾेरे जो सॾु थिए त पहिरें उघाड़े वञी पहुचे ॾींहं में 5 वक़्त मुंहिंजे रब जो तोखे सॾु थो थिए वाहिबुल क़हार रब जो सॾु अहकमुल हाकिमीन बादशाह जो सॾु हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह अचो निमाज़ ते अचो छुटकारे ते हेड़े बेपरवाह बादशाह जे सॾ ते न अची अकुलमंद ही दुनियादारनि जे चवण ते त अची थो पीउ खे बि परचाई माउ खे बि परचाई भाउ भेण बि परचाई पर कॾहिं मदीने वारो साईं बि परचायो अहिड़ा कम न कर जंहिंसां मदीने वारो साईं तोखां रंजीदा मदीने वारे साईं फरमायो त अबे अम्मा जो क़दुरु कयो अबे जो चवण वठो नौजवानो तव्हांजो अबो अम्मा तव्हांजे मथां रहमत जा छपर ऐं छांव आहिनि हाणे तूं पंहिंजे पीउ खां रुठो वेठो आहीं तोखां पीउ रुठो वेठो आहे तोखां तुंहिंजी अम्मा रुठी वेठी आहे कहिड़ो आशिक़ रसूल सर में इहो तुंहिंजो कहिड़ो इश्क कम जो आहे या मोहब्बत तुंहिंजी कहिड़े कम जी आहे मोहब्बत उहा हुआ न जो मदीने वारे साईं फरमायो अम्मा जे कदमनि जे हेठां जन्नत वा पीउ जन्नत जो विचों दरवाज़ो आहे जेको ॿिन्ही खे राज़ी कंदो विचे दरवाज़े जन्नत मां दाख़िल थींदो साईं करीमन फरमायो त हर माण्हू पंहिंजी बादशाह हुआ हर फर्द बादशाह हुआ हुक्मरान उनखां उनजी रैयत जो पुछाणो थींदो तुंहिंजा बच्चा दीन नथा पढ़नि तुंहिंजा बच्चा क़ुर नथा पढ़नि तुंहिंजा बच्चा शराब पीअंदा था वतनि तुंहिंजा बच्चा जुआ खेॾंदा था वतनि ऐं तूं उनखे अखर नथो चवीं सुभाणे मौत त अचणो आहे न रब वटि कहिड़ो जवाबु ॾींदे ॿुधाए रब खां त ॾाढो तूं बि कोन ॿुधाए त मुंहिंजे रब वटि तूं कहिड़ो जवाबु ॾींदे अहिड़ो कम न कर जंहिंसां रब वटि पुछाणो थिए मदीने वारे साईं वटि हाज़िरी थिए ॿुधो क़बर में सभु माइट छॾे पूरे लटे हलिया वेंदा न क़बर में मदीने वारो साईं ईंदो हर उम्मतीअ जी क़बर में मदीने वारो साईं ईंदो आहे साईं करीमन फरमायो मोमिन जी क़बर में मौत महल मां मोहम्मद ईंदो आहे मलाइक चवंदा आहिनि हिन मोहम्मद मीर लाइ छा चवंदो है छा चवंदा मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल के मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मोहम्मद मीर जे बारे में छा चवंदो है इएं कोन चवंदा त हिन जो क़दुरु कयई या न कयई हिन खे सुञाणंदो है या न सुञाणंदो है रब फरमाईंदो त पुछीस माण्हुनि खां पुछो हिन लाइ छा चवंदो है उते त हर को मञंदो न क़बर में पुछाणो थींदो हिन लाइ दुनिया में छा चवंदो है महबूब जो चवण वरतो या न वरतो नमाज पढ़ी या न पढ़ी दुरूद पढ़ियो हुई या न पढ़ियो हुई अल्लाह जो ज़िक्र कयो हुई या न कयो हुई चोरियूं ठगियूं ज़ुल्म तो छॾिया हुया या न छॾिया हुया इहो पुछाणो उते थींदो पोइ मदीने वारो साईं साम्हूं हूंदो ॿुधाए त मुंहिंजो महबूब साईं करीमन फरमायो अल्लाह तो क़ुर में फरमाए त मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी उम्मत जे मथां शाहिद हुई जेको शाहिद उहो हूंदो जेको हिननि अखियुनि सां ॾिसे हिननि कननि सां ॿुधे ॿुधायो त पंहिंजे नबीअ जे साम्हूं गुनाह जो कमु था कयो हयाउ नथो अचे
तू माण्हुनि खां त लिकी कम करी थो पर पंहिंजे नबीअ खां त मख़फ़ी कोन्ही पंहिंजे रब खां त लिकल कोन्ही अदा अहिड़ो कम न कयो जंहिंसां रब नाराज़ ॾाहा थियो साले सदोरा थियो बेनिमाज़ी आयो त निमाज़ी थियो अॼु इहो हिकिड़ो मूंसां वाइदो सॼी महफ़िल सुबुह खां वठी शाम थी वई आहे साईं नवाब जी महफ़िल आहे अॼु यार हिते अहद करे वञो त सभु निमाज़ असांजा ख़र्च सजाया तॾहिं जॾहिं तव्हां हिकिड़े बि निमाज़ पढ़ी न असांजी महफ़िल जो ख़र्च सजाया अॼु अहद कयो त सभु निमाज़ पढ़ंदा इंशाअल्लाह कूड़ न ॻाल्हायो ठगियूं न कयो शराब न पियो सिगरेट ये चिल्म हुक्का नास नसवार सब छॾे सिधा कम त इहो आहे हीअ मसनद मूंखे जेका मदीने वारे साईं जी मिली आहे इन कम लाइ मिली आहे न हक़ चवां पर अॼु रुसो था त उको पिया रुसो कहिड़ो मूंखे हुन जी ॿोली था पहुचाए सुभान अल्लाह हा भला मां आईंदा नवाब कोन घुराईंदो नवाब त मुंहिंजो यार वरी बि घुराईंदो मूंखे सुभान अल्लाह अचो न अचो नाचो त नाचजो हला करे ख़ुशि हुजो पर ॻाल्हि कंदोसि हक़ जी रुसो था त उको पिया रुसो अलाह मूंखे बि कंहिंजो मोहताज कोन कया तव्हांखे मुंहिंजो मोहताज कोन कयो पुट हर को पंहिंजो खाने खान आहे हर को पंहिंजी तख़्त धणी आहे अलाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे त उन अकुल जो सही इस्तेमालु इहो आहे त मदीने वारे साईं जी फरमान अल्लाह तबारक व तआला असांजी इहा हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए देर बि घणी थी वई आहे अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो दुआ थो ॾियांव अल्लाह कंदो त हड़ई मदीने मके जी हाज़िरी तव्हांखे नसीब थींदी अल्लाह कंदो त अहिड़ी निंड नसीब थींदव जंहिंमें मदीने वारे साईं जो दीदार अल्लाह कंदो त मरण महिल असां सभिनी खे अल्लाह कलमो नसीब अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम